अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त की खबरों। कन्यारू में पाकिस्तान वाबडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन के सॾ ते सेप्को सब डिवीज़न के मुलाज़मन पारां वाबडा के प्राइवेट करण खिलाफ़ तालाबंदी करे ऑफिस के मेन गेट अगियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर असद जाफ़ी की खबर मूजिब उन मौके ते मोहम्मद इसाक मुंगरियो, जाहिद मैसर, वली मोहम्मद भागत, रियाज हेसबाणी ऐं ॿियनि चयो त सेप्को मुलाज़मन जूं जबरी बरतरफ़ियूं करे खेनि परेशान कयो वञे थो। हाणे वरी वाबडा खे खांगायो पियो वञे, जंहिं करे मुलाज़मन में सख़्त बेचैनी पखड़ियल आहे। उन्हनि चयो त सेप्को मुलाज़मन खे अलाउंस न पियो ॾिनो वञे, मुलाज़मन सां नाइंसाफ़ियुनि जो सिलसिलो वधंदो पियो वञे। उन्हनि मुतालबो कयो त वाबडा खे खांगाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी मुलाज़मन जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।